की गुरुदेव व्यास गोविंद सर्व संत भक्त महात्मा पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की बोलो श्री सनकादि भगवान की सनक सनंदन सनातन सनत कुमार श्री नारद जी महाराज श्री रामवती जी महाराज संत मुनि श्री भगवान वेद मुनि अतीत मुनि महाराज धन धन श्री अविनाशी मुनि भगवान शिवचंद्र महाराज बाबा साधुराम बाबा धनुराम साहेब बाबा राम प्रसाद साहेब बाबा हरिशरण राम साहेब बाबा नारायण दास साहेब बाबा आनंद राम साहेब बाबा भगत राम साहेब की जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आयो लाल सबई चौ झूले 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 झूलेलाल। ओम ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य अहं त्वा सर्वपापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबरा दरूण ओम वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दरूण बिंब फलाधरुष्ठात पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जान। राधे 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 पार्थ राधे राधे श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 श्याम राधे 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 गोविंद राधे 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 श्री कृष्ण राधे 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 गोपाल राधे 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 श्री राधे 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 आवाजो राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 श्री राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल सबई चो लाल झूले 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 लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले ओ झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल ओ जी को चोंदो झूले लाल तंजा तिंदा बेड़ा आहा जी को चोंदो झूले लाल तंजा तिंदा बेड़ा पार अरे हो मुझे कृष्ण जा प्यारा चो सभई झूले लाल 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 झूले लाल झूले लाल झूले 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 लाल बेशक कीर्तन में मौज थी शक्ति तन में मौज चेती हिल शनायुडों का संगत नचे थी लशनायुडों का संगत नचेती अजी खुशियों में सभई चवन था जय जय झूलेलाल अच्छी खुशियों में सभी चवंता जय जय झूलेलाल ओ मुंजे प्रभु जा प्यारा चो सभई झूलेलाल लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 बोलो वृंदावन बिहारी लाल की जय हरे राम हरे राम मिठो राम सुठो राम प्यारो राम न्यारो राम सीताराम राधे श्याम जय श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद केड़ो मौसम तो हले भाई सर्दी थी हले गर्मी थी हले या मानसून थी हले मानसून चेबा के बरसात की बरसात यानी जल जी वर्षा तो अगर मानसून बरसात आ तो संत चवंता भगवान की बात मान और संतों की बात सुन तो प्रेम की बरसात हो जाएगी। भगवान जी संतन जी भगवान जी वाणी केड़ी आ भगवत गीता भागवत महापुराण श्रीमद भागवत में केवल भगवान जी लीलाऊं कोनन व गीता भी तो उन में जी अर्जुन के भगवान गीता बुधाई आ तो भागवत में उद्धव महाराज के बुधाई आहे न यारे स्कंद में ज्ञान आहे कि न तव्हां तो सब पढ़ंदा ही आयो तव्हां तो सब जानकार आयो तव्हां तो कई बार पन्ना पलटाया हुंदा भागवत जा है ना भाई नमन हरे राम हे हरि मिठू राम प्यारो राम न्यारो राम इन करे भाई भागवत में भक्तमाल भी आ भागवत में गीता भी आ ए भागवत में भागवत तो आहे पर वेदन जो ज्ञान आ तो वेद भी नहीं
इन करे निगम चइबो आहे वेदन खे। ऐं भागवत में छा ईंदो आहे ॿियो श्लोक, निगम कल्पतरुर गलतम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पीवत भागवतम रसमालयम मुहुर्हो रसिका भुवि भावुका। हरे राम हे हरि, श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। संत चवंता तर्क भ्रांति लाती है कि रोटी 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 करने से रोटी थोड़ी न मिल जाएगी, पर विश्वास करो भगवान रोटी की तरह जड़ शब्द नहीं है, यह शब्द ही ब्रह्म है। राम कृष्ण गोविंद हरि माधव ओम, इस नाम में और नामी में कोई अंतर ही नहीं। हनुमान प्रसाद पोदार जी चवंता तो भले तव्हां रोटी 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 चओ, हिकु रोटी न मिलंदी आसमान में उॾामी करे, रुपया 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 चओ, हिकु रुपये जो सिक्को न ईंदो, लेकिन राम 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 चओ त कॾहिं राम मिली वेंदा आहिनि। मिलिया आहिनि, केॾनि संतनि खे मिलिया आहिनि, छो जो भॻवान जो नाम पैसनि वांगुरु जड़ कोन्हे, चेतन आहे। भगवान जे नाम में भगवान पाण समायल आहिनि। हरि सिमरन में आप निरंकारा। ॿियो बि ॾाढो प्यारो वचन हिकिड़ो ॿुधी वठो अॼु कृपा करे। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था, सुनने वाले प्रेम से आदर से सुनते हैं तो बड़ी बड़ी अच्छी बातें पैदा होती हैं। वे अच्छी बातें भगवान की कृपा से पैदा होती हैं, परंतु उनको भगवान का दिया हुआ न मानकर यह माने कि मैं बढ़िया बातें सुनाता हूं तो यह अभिमान है। ये असां जहिड़नि जे लाइ चयो वियो आहे। सत्संग करण वारा, कथा करण वारा, प्रवचन ॾियण वारा, भाषण ॾियण वारा, कॾहिं सुठी ॻाल्हि अची वञे त चवनि था उहो श्री भॻवान कृपा कई आहे। कॾहिं ईंदी आहे ख़बर अथव, जॾहिं ॿुधण वारा घणी सिक ऐं प्रेम सां ॿुधंदा आहिनि। ॿुधण वारनि में सिक हूंदी आहे वाकई, त असां महसूसु कयो आहे बिना प्लानिंग जे, जेको असां सोचियो बि न आहे, लिखियो बि न आहे, अहिड़ी अहिड़ी सत्संग जी ॻाल्हियूं अची वेंदियूं, अहिड़ा अहिड़ा वचन अची वेंदा आहिनि। सचा वचन भॻवान जे सत्संग जा ई, छो जो ॿुधण वारे में प्यास है, रस भरियल आहे। चओ हरे राम हे हरे, श्री कृष्ण गोविंद हरि, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। हरे राम मिठो राम प्यारो राम प्यारो राम। अचो तव्हांखे भगवान श्री चंद्र महाराज जी अजवाणी ॿुधाईंदासीं। ख़बर अथव इंदौर में त लॻभॻि 90 गुरुद्वारनि में भगवान श्री चंद्र महाराज जी वाणी हलंदी अथव। हाणे जाते काथे, चूंकि असां सिंध खां जेके असांजा 2-3 पीढ़ियूं पहिरियों वॾा आया आहिनि, तॾहिं खां गुरबाणीअ जो एॾो अभ्यास थी वियो आहे, एॾो प्रचार थियो आहे कि गुरबाणीअ जो अमृत सभिनी पीतो आहे। नंढनि नंढनि ॿारनि खे बि कुझु कुझु वाक्य यादि हूंदा आहिनि। ऐं दरबारनि जी ॻाल्हि कजे, परिवारनि जी, त जाते काथे सुखमनी साहब हली रही आहे, जपजी साहब हली रहिया आहिनि, हा न। पहिरियों त गुरुमुखी पाठशाला बि हलंदी, पर हाणे कई जॻहियुनि ते असांजे भगवान श्रीचंद्र महाराज जी वंशावलीअ में बाबा श्रीचंद साहिब जन जो बि हिकिड़ो परम आदरणीय वंदनीय
वेदन जो समरूप सरल मिठी बाणीअ में गुरु ग्रंथ साहब महाराज आहे। जीअं तुलसीदास महाराज संस्कृत जे वाल्मीकि रामायण जी सरल लोक भाषा में दोहरा चौपाइन जे द्वारा रामचरित मानस बणाई। त अहिड़ी तरह सां भगवान श्री चंद्र महाराज भी सेम उअं ई चौपाइन में दोहरनि में ॾाढी अमृतमय वाणी वेदन शास्त्रनि जी वाणीअ खे योग जी वाणीअ खे सरल करे लिखियो आहे। ऐं तव्हांखे लॻंदो कि गुरबाणी थी हले पई, कोई भेद कोन्हे। जे गुरु नानक देव महाराजनि जी वाणी आहे बिल्कुलु उअं ई बाबा श्रीचंद साहिब जन जी। अॼु ॿुधाइनि था हिन वचन में लोभी लालची माण्हू जेके हूंदा आहिनि, जेके धणीअ में ध्यानु न ॾींदा आहिनि, परम धन में ध्यानु न ॾींदा आहिनि ऐं संसारी धन में ई ध्यानु ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जो जीवन गुज़री वेंदो आहे। कमाए 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 और छॾे हली वेंदा आहिनि। चओ हरे राम। कबीर साहब चवनि था, क्या तू लेके आया वहां से और क्या तू लेकर जाएगा। मुट्ठी बांध के आया जग में और हाथ पसारे जाएगा। सभिनि खे पतो आहे। अच्छा मान लो नुक़सान थियो, घाटो थियो, हेॾ मिलियो होॾ मिलियो, मथो छा खणी आयासीं? कुछ भी न। नुक़सान थी कीअं सघंदो? जॾहिं कुछ खणी न आया आहियूं त नुक़सान छा थींदो? हलो असां हेतिरो कमायो आहे, हीअं कमायो आहे, प्रॉपर्टी, हे बिल्डिंग, अच्छा वेंदो छा? वेंदो छा? कमाई त उहा जेकी असां मथे खणी वञी सघूं, जेकी हले ई कोन उहा छाजी कमाई? हरे राम। संत चवनि था कि भोले बाबा असांजा शिव भगवान जेके आहिनि राम नाम जा प्रेमीन। छा जा प्रेमीन? ॾाढा प्रेमी, अनंत प्रेमी। राम नाम ॿुधी करे सुध बुध गुम थी वेंदी आहे। कई संत त चवंदा आहिनि हनुमान जी जे साम्हूं राम नाम जपियो, भोले बाबा जे साम्हूं राम नाम जपियो, हनुमान चालीसा राम जी खे वञी ॿुधायो, ॿई पार्टियूं ख़ुशि। चओ हरे राम। त संत कथा चवंदा आहिनि त हिकु बार भोले बाबा जे कन में राम नाम पियो। चओ हरे राम। गदगद थी विया। तुरंत त्रिशूल डमरू खणी करे बढ़िया पोयों पोयों हलिया। ॾिठूं त कई माण्हू राम नाम था चवनि ऐं 4 माण्हू त विशेष था चवनि पिया। आहा, वॾी कोई भक्त मंडली आहे भोले बाबा। ॾिसनि था संतनि जी मंडली आहे, लेकिन उहा संत भक्त मंडली न हुई, कंहिंजी अंतिम यात्रा वञी रही हुई। 4 कांधीअ ते ऐं पोयों 40-400 माण्हू ॿिया सभु पिया चवनि राम नाम संग है, राम नाम संग है। भोले बाबा खे गदगद थी विया। भोले बाबा भी पोयों हली पिया। लेकिन हे छा, उते जॾहिं करे मुर्दो रखियऊं, अंतिम संस्कार थियो, वापसि वञण लॻा त सभु पोइ वरी ॻाल्हियूं करण लॻा, पैसनि जूं, कमाईअ जूं, दुकानदारीअ जूं, घर जी, परिवार जूं, हाहाकार करण लॻा। भोले बाबा चयो वरी अचण महिल केॾो बढ़िया नाम पिया जपनि, हाँ राम नाम खनि पिया। हे वापसि वञण महिल हिकु ॼणो बि राम नाम नथो चए। मां हिननि सां गॾु न वेंदुमि। भोले बाबा उते ई रुकी पिया। अचण महिल गॾु आहिनि छो जो राम नाम पिया जपनि। भोले बाबा चई जेको राम नाम चए मां त उन सां गॾु आहियां। तॾहिं भोले बाबा जी नज़र पई मुर्दे ते। हिन महिल त आग लॻी वई, रख थी वियो। तॾहिं भगवान महादेव चयो अच्छा हे सभु स्वार्थी माण्हू हिन जे करे पिया राम नाम चवनि। हाँ हूअं न चवंदा आहिनि। हे माण्हू गुज़ारियो आहे त तॾहिं इन सां गॾु अंतिम यात्रा में राम नाम चयूं ऐं वापसी वञनि था त कंहिंखे नाम सां मतिलबु न आहे। बसि हिननि हिकिड़ो नियम निभायो आहे। तॾहिं खां शिव भगवान चवंदा आहिनि छा कयो, उनजी रख खणी पाण ते लॻाए छॾी। चओ हर हर महादेव, हर हर महादेव। कि धन आहे भाई जंहिंजे पोयों 400 माण्हुनि मिली करे राम राम त चयो। 40 400 या 4000 जेतिरा बि अचनि। तॾहिं भगवान उन जी रख लॻाईंदा आहिनि कि मुर्दो आहे, अशुद्ध आहे, पर राम नाम में एॾी प्रीति आहे कि इन जे सदके राम नाम जो कीर्तन थियो आहे। उहा बि रख खणी करे शरीर ते लॻाईंदा आहिनि। बोलो गौरी शंकर भगवान की, सीताराम नाम महाराज की। अहिड़ी महिमा आहे।
चओ हरे कृष्ण। त उन हरि नाम खे चवनि था पिया बिजनेस में न लॻायो, धंधे में न लॻायो, संसार जी ॻाल्हियुनि में न लॻायो। एॾी वॾी हीरनि खां बि क़ीमती, एॾी वॾी बिल्कुलु दौलत, उहा 2 कौड़ियुनि में लॻाइण सही न आहे। तॾहिं हनुमान जी चवनि था संसार जी ॻाल्हियूं मूंखे चवंदा कयो, बसि तव्हां दुखी आहियो, तव्हांजा कम नथा थियनि, मूं वटि अची वञो, बाक़ी भॻवान जो नाम भॻवान जे प्रेम जे लाइ। चओ हरे राम हरे कृष्ण। कल्ह हिकिड़ा सत्संगी आया, पति पत्नी आया, त कुझु उन्हनि खे ॾाढी समस्या थी वई, आर्थिक समस्या थी वई, धन उन्हनि जो लुटिजी वियो, कोई मिले न पियो अतो पतो, त ॾाढो दुखी थी करे पहिरियों आया वीचारा। त मां उन्हनि खे हनुमान जी जी चालीसा चयोमांनि 7 बार रोज़ पढ़ो, ठीकु आहे, ऐं सिमरन कयो भॻवान जो, हा न, कलाक खनि सिमरन कयो गोपाल दामोदर श्री कृष्ण। त उन्हनि चयूं असां कयूं था, हाणे भॻवान ॼाणे पूरो कयूं कि अदद कयूं, हा न। कलाक चवंदा आहियूं त माण्हू 15 मिंट बि त कंदा आहिनि, कई माण्हू 5 ई मिंट कंदा आहिनि। चओ हरे राम। चवंदा आहिनि शुद्ध गिह असां पचाए नथा सघूं, कई अहिड़ा बि। त हाणे कल्ह आया उहे, तो माता त ॾाढी प्रसन्न नज़र अचे। मां भई छा थियो, कुझु चई भॻवान जी कृपा आहे, उहो माण्हू अची वियो आहे, ऐं एतिरी कृपा थी वई आहे। मां कॾहिं आया हुआ, उन्हनि खे मां 40 ॾींहं चयो भई 40 ॾींहं कजो कम से कम। कल्ह जी ॻाल्हि अथव, कल्ह शाम जो सत्संग जिन महिल विश्राम थियो ओॾी महिल जी ॻाल्हि। मां चयोमांसि ॾिसो केॾी वॾी कृपा आहे, जेको लखे रुपया ख़र्च करण सां कमु नथो थिए, उहो हनुमान जी जे कृपा सां थियो, प्रभुअ जे। घणा ॾींहं थिया अथव, त उन माता चई अॼु ई 40 ॾींहं थिया। यानी भॻवान केॾी कृपा था कनि। मूंखे चवंदा न थियो, मां त ईअं चवां न, वरी ॿियो बि चालू 40 शुरू कयो, हा न। हाणे ॿियो 40 शुरू कयो, छॾिबो थोरी आहे। शुभस्य शीघ्रम, शुभ कमु कंदो अचिजे, बंदि न कजे। लेकिन उन चयो वाकई 40 ॾींहं ई थिया आहिनि, ऐं 40 ॾींहं खां हिकु ॾींहुं पहिरियों ई उन्हनि जी कृपा थी वई आहे। ॾिसो, तॾहिं चवंदा आहिनि भाई श्रद्धा विश्वास रखी करे अगरि असांजे भलाईअ में कमु आहे त उहो ज़रूरु थींदो। नथो थिए त ईअं न चओ कि भॻवान न कयो आहे, ईअं सम्झो कि असांजे भलाईअ में न हूंदो। असांजी दृष्टि एसि तक ॾिसूं था जेसि तक हाणे पिछले जन्म जो हिसाब किताब हुजे ॿुधायो। हाँ, मान लो असां कंहिंखे दुख ॾिनो आहे त उहो दुख हिन समय में ईंदो ई। अॼु मां सत्संग पियो ॾिसां त वृंदावन वारा पीले कपिड़े वारा बाबा जी न आहिनि जेके वृंदावन वारा ॾाढा प्रसिद्ध थी विया आहिनि, जेके टेलीविजन में बि न ईंदा आहिनि, मोबाइल में ईंदा आहिनि बसि। बाबा हित प्रेमानंद नालो अथनि, हा न, ॾिठा अथव न ॾिठा अथव? कंहिं ॾिठा आहिनि मोबाइल में? माता ॾिठा आहिनि, हा ठीकु ठीकु। वॾनि खे तव्हां ॾेखारींदा की वॾनि जिन न ॾिठा आहिनि, मोबाइलूं जेके नथा हलाइनि वीचारा। त उहे चवनि पिया भई अॼु असांखे तकलीफ़ आहे, असांजी ॿई किडनियूं ख़राबु आहिनि, ऐं हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं उन्हनि जो जेको आहे उहो छा चवंदा आहिनि उनखे, जेको डायलिसिस थींदो आहे। हा, खून मतिलबु उहो घुमी करे वरी उहो ई चाढ़ींदा आहिनि, उनखे फिल्टर करे हर ॿिए ॾींहं ते। असां त इंजेक्शन ॾिसी करे डिॼी वेंदा आहियूं। त उहे संत चवनि पिया भाई असांजो अहिड़ो कर्म हूंदो, कोई कंहिं जन्म जो हूंदो। ॾिसो एॾी वॾी तकलीफ़ आहे त संत ॿिए कंहिंखे दोष नथा ॾियनि। चवनि था हिते ठाकुर जी जी कृपा आहे कि एॾे दुख पीड़ा में बि जेको चवंदा आहिनि न खून जो हेमोग्लोबिन उहो एॾो घटिजी वेंदो आहे, 4-5 थी वेंदो आहे। पर डॉक्टर मूंखे चवंदा आहिनि बाबा तव्हांजो 16 आहे, तव्हांजो 15 आहे। चओ हरे राम। 10 यारे में बि कमु हली वेंदो आहे। अहिड़ी हालत में चवनि था तव्हांजो हेमोग्लोबिन 16 आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे, इहा कृपा आहे न। इन करे दोष न दीजे अवर जना, कर्म प्रधान विश्वर चिराखा, जो जस करे सो तस फल चाखा। स्वामी राम सुखदास महाराज चवंदा आहिनि कि दवा वठण सां जेको रोग मिटी वञे, कोई बीमारी कोई दुख, त सम्झिजो उहो आहार विहार जे द्वारा आयो आहे। आहार विहार, हा, गुपचुप वधीक ढकेले छॾिया हूंदासीं, हा, ॾुध पी छॾियो हूंदोसीं 2 गिलास राति जो, खटाइण वधीक खाई छॾी हूंदीसीं, ईअं हूंदो।
कच्चो माल खाधो हूंदोसीं, सेंटिजी पिया हूंदासीं, भई 2-3 ॾींहं दवा वरितीसीं, ठीकु थी वियासीं। पर दवा वठण सां बि ठीकु न थिए, हाँ, योग प्राणायाम सां बि ठीकु न थिए, ऑपरेशन कराइण सां बि ठीकु न थिए, त सम्झी वञो कि इहो कर्मनि जो हिसाब किताब आहे। पोइ छा कयूं? नाम जपियो, भगवान जो भॼन कयो, त उहो दुख में सहन शक्ति भगवान वधाए छॾींदा। चओ हरे राम, मिठो राम, प्यारो राम, न्यारो राम। तो बाबा श्रीचंद साहिब जन जी बाणी, ठीक है, राग धनाश्री में। ओम पार ब्रह्मणे नमः, लाख करोड़ जोर श्रम की ना, मेहनत करे करे लखे करोड़े तू इकट्ठा कया, अरब खरब लौधायो, पर तोखे तृप्ति न मिली। करोड़न को पो भी अरबन खरबन जे तरफ तू डुकण लगे। देश विदेश गयो तज घर वर, सागर सात अथायो। देश विदेश घुमे, 7 समुंड घुमी आए। ॾिसो सही ॻाल्हि आहे न। अॼुकल्ह वॾा वॾा बिजनेसमैन जेके आहिनि, रोटी हिते खाईंदा नेरण, त मंझंदि जी रोटी वञी करे दुबईअ में खाईंदा आहिनि, राति जी रोटी सिंगापुर में, वरी 2-3 ॾींहंनि में अमेरिका पहुची वेंदा। चओ हरे राम। वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ ऑस्ट्रेलिया पहुची वेंदा, वरी साउथ अफ्रीका हली वेंदा। देश विदेश कोई देश ई न छॾिया अथऊं। जाते काथे वापार लॻंदो आहे भॻवान ॼाणे हिननि जी करोड़नि सालनि खां वधीक उमिरि आहे, एॾो था कमाइनि। चओ हरे राम। तृष्णा अधिक अधिक अधिकायो, गयो आकाश पेख दिख मंडल, दरब गंढ कर लियायो। ओहो, चवनि था तृष्णा एॾी वधी वई आहे, असां धन सां गॾु अभिमान बि इकठो करे छॾियोसीं। चओ हरे राम। धन जो मद वरी अभिमान जो मद ॿई इकट्ठा थी विया भाई। कर चोरी ठगी बुरियाई, केवल धन न इकट्ठो कयोसीं, उन सां पाप बि कयासीं, कूड़ बि ॻाल्हायोसीं, कपट बि कयोसीं। चोरी करे, ठगी करे, बुरायूं करे, बट पारी जीअं घायो, धन धरती में गॾह दबायो, चाहत अनत सिधायो। पुराणे ज़माने में ईअं कंदा, अॼु बि मथां कंदा हुजनि, कई कंदा हूंदा ईअं। पुराणे ज़माने में धरती में पैसा गाड़े वेंदा, हा न। कहानियुनि में तव्हां ॿुधो हूंदो ज़रूरु। सलीमा त ॾिसंदा ई आहियो, उन में ॾिठो हूंदो सलीमा उन में, हा न। पहिरियों ईअं कंदा, पैसा गाड़े वेंदा। भई चोर डाकू बि अचे त घर में बसि वीचारो अदरक ऐं फोटा ई खणी वञे, ॿ 4 जेके पिया हुजनि, इहो ई तो तिल फुल खणी वञो भले। हरे राम। सतगुरु चवनि था, कर चोरी ठगी बुरियाई, बटपारी जीअं धायो, धन धरती में गॾह दबायो, चाहन अनत सिधायो। चओ हरे राम। भुलिजी वियो कि मूंखे त ॿी जॻह वञिणो आहे, पैसा काथे थो गाड़िया, वेंदुमि काॾे। हिकिड़ो मुरबी सेठ वीचारो खट ते पियो, 4-4 पुट हुन जा पैसे वारो। 4 ई पुट आया दुकान छॾे करे, चवण लॻा, बाबा ॿुधायो, अंतिम समय तो राम नाम नथा जपाइनि छोरा, ऐं पिणस बि राम नाम नथो चए। उहो आम आम चवणु लॻो, आम, अंब अंब। छोरा विया, टोकरा वठी आया बढ़िया अंबनि जा, बढ़िया अंबनि जा, दशहरी अंब, तोतापुरी अंब, लंगड़ा अंब। मंगलूराम चए पियो, सुठो थियो अंबनि जी शादी न थी आहे, न त लंगड़े अंब जी कीअं थी आहे वीचारे। ॿिया कहिड़ा अंब, ॿिया कहिड़ा हूंदा आहिनि? हा, वेंगन फली सभु वठी आया। हा बाबा, ये दशहरी ॾेखारनि, तोतापुरी, एतिरे में जय गोपाल थी वियो। चओ हरे राम। बाबा वीचारे 2 फाकूं खाधियूं। असां हुनजी आत्मा हाणे बाबा खे खाराइनि, अंबो हीअं करेनि बाहि, न बाबा खाओ, तव्हां चयो त। आत्मा अटकी पवंदो, वरी कामना रहिजी वेंदव अधर में, खाई वञो अंब, वञो था त ज़बरदस्ती खारायूं हुनखे। उहो हथ करे चए बि अंब अंब, ऐं मथे कुझु चवण ई न ॼण, अंब ई ठूसे छॾियऊंसि। पोइ पतो पियो, जॾहिं उन्हनि पंहिंजो घर विकिणियो, महल वरितो वॾो बंगलो, त पंहिंजो जेको घर विकिणियो उन में अंब जा 2 वण लॻल हुआ, उहे जॾहिं कटायूं त हेठों खजाना निकिता। पोइ 4 ई पुट सर पकड़े वेठा। अच्छा, असांजो मुरबी सेठ, असांजो पीउ चए पियो, अंबनि जे वण हेठों खजानो अथव, असां अॻिते चवण ई कोन ॾिनोसीं, अंब ई विझी छॾियासीं। चओ हरे राम। त इहे सभु थींदा हुआ, खेल हलंदा हुआ।
तरी त चवनि था गगन कुंभ कब नीर भरियो है मृग तृष्णा के थायो परते परे परे पर परते थाह न किन्हु पायो भोग भोग कामिन नहीं तृप्ते बाद गवाई कायो साधु संग श्री चंद्र भजौ हरि नित्य पदारथ आयो। चौ हरि राम हे हरि। भोग इच्छाऊं कामनाऊं बाबा श्रीचंद साहिब जन चवंता साधु संग श्री चंद्र भजऊं हरि संतन जो संग करे श्री हरिय जो भजन कयो नित्य पदारथ आयो। असली तव्हांखे उहो पदारथ मिलंदो जेको लोक परलोक सुहेलो करे छॾे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि। श्री कृष्ण गोविंद। लाख करोड़ जोर श्रम की नाम लाख करोड़ जोर श्रम की नाम अरब खरब लोधायो देश विदेश गयो तज घर वर सागर सात अथायो तृष्णा अधिक अधिक अधिकायो गयो आकाश पेख दिख दिगमंडल दरब गंठ कर ल्यायो कर चोरी ठगी बुरियाई बट पारी जिय घायो। चवंता पाण खे ई तूं दुख पहुचायो पाण खे ई घायल करे छॾे ॿिए जो बुरो करे तूं सम्झी न सघे चोरी करे ठगी करे बुरो हली पंहिंजो ई नुक़सान करे छॾियो। चोरी ठगी कर चोरी ठगी बुरियाई बट पारी जिय घायो धन धरती मह गढ़ दबायो चाहत अनत सिधायो गगन कुंभ कभी नीर भरो है मृग तृष्णा के थायो परते परे परे पर परते थाहन किन्हु पायो भोग भोग कामिनी नहीं तृप्ते बाद गवाई कायो साधु संग श्री चंद्र भजौ हर नित्य पदारथ आयो साधु संग श्री चंद्र भजौ हर नित्य पदारथ आयो। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हरि बोल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल गोपाल हे नंदलाल हे नंदलाल गोपाल नंदलाल नंदलाल हे गोपाल हे
हे नंदलाल नंदलाल हे गोपाल हे गोपाल हे नंदलाल हे नंदलाल हे गोपाल हे गोपाल हे नंदलाल नंदलाल हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल श्री राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद यही नाम मुख में हो हरदम हमारे यही नाम मुख में हो हरदम हमारे हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारे 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 गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल श्री राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 राधे 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 गोविंद हरि बोल। गोविंद राधे गोविंद गोविंद हो राधे गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद श्री राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद हो राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 हे गोपाल श्री राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल श्री राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद बोलो गोपाल कृष्ण नंदलाल की जय हरे राम हरे राम हे हरि हे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल राजा गोपीचंद जी राजा भरथरीअ जी कई अहिड़ा वैरागी जेके राजा थिया आहिनि उन्हनि जी तव्हां कथा श्रवण कई आहे चओ हरे राम हे हरि ऐं ॾाढनि खे त माता उपदेश कयो आहे उन्हनि खे वैराग सां जोड़ियो आहे फरीद साहब जी कथा ॿुधंदा आहियो न हा माता उनजो हिकिड़ो वार पटियो चीख निकिती त अम्मा छा थी करे त चई तूं तोड़े करे फल खाईंदे उन्हनि खे तकलीफ़ न थींदी हाणे ॿुधायो जात बि मुसलमान ऐं फल तोड़ो फल त भॻवान खे बि चढ़ंदा आहिनि कोई हिंसा थोरी न आहे लेकिन माता खे उन खां तपस्या कराइणी हुई त चएसि थी फल तोड़े करे छो थो खाए किरियल पना नथा मिलई तोखे सुकल उहे खा भॼन कर त वीचारे फल खाइण बि छॾे छॾिया केरु अहिड़ी माता हूंदी ॿुधायो माता मदालसा थी आहे उन पंहिंजे ॿारनि खे लोलीअ में ब्रह्म ज्ञान ॾिनो आहे तू शुद्ध है तू ब्रह्म है निर्विकार है अचल है अटल है तू
तू चेतन तत्व है, परमात्मा स्वरूप है, तू मेरे प्रभु का अंश है। अड़ी उन्हनि लोली ॾिनी आहे ॿारनि खे। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। तव्हां कथा ॿुधी आहे कि राजा गोपी चंद बि थिया, उन्हनि संन्यास वरितो। माता खां पुछियो त माता मूंखे उपदेश कयो। गुरु चयो उन्हनि जे, शायदि गुरु गोरखनाथ आहे, त वञ भिक्षा वठी आयो। कंहिंखां वठी आए? हेॾे टिनि घरनि खां चई न, पंहिंजे राजमहल में वठी आ। हाणे ॿुधायो, जिते राजा थी वेंदो उते भिक्षा करणी आहे, लेकिन दिल मजबूत करे। राजा सम्झो था, राजा ते ईअं हूंदा आहिनि कि जीअंदा ई मान सम्मान जे लाइ, लेकिन फ़क़ीरी वरी बिल्कुलु उल्टी आहे। फ़क़ीरी त ईअं आहे कि जीते जी मुर्दो बणिजी वञे माण्हू। चओ हरे राम, उनजो नालो फ़क़ीरी आहे। गुरुअ पहिरियों सम्झायो शिष्य खे, फ़क़ीरी वठंदे? हा बाबा, हिकु कमु कर, साम्हूं शमशान घाट अथई, जेतिरी समाधियूं ठहियल आहिनि सभिनि खे हथ जोड़े करे ऐं तूं उन्हनि खे स्तुति करे आयो। सभु करे आया सभिनि खे? हा बाबा करे आयुमि। कंहिं कुझु जवाबु न। हाणे वञ, सभिनि खे घटि वधि ॻाल्हाया, अपशब्द ॻाल्हाया। क़ब्रिस्तान वञ, जेतिरी बि क़बरियूं ठहियल आहिनि सभिनि खे घटि वधि ॻाल्हाया। वियो, घटि वधि ॻाल्हाया आयो, चिल्लाया आयो, क्रोध करे आयो। वरी गुरुदेव पुछियो, कुझु जवाबु मिले? चई कुझु जवाबु न मिलियो। चई बसि ईअं रहणो अथई। कोई लख तुंहिंजी तारीफ़ करे, प्रशंसा करे, ख़बरदार जो तूं अभिमान कयो अथई। कोई लख तोखे घटि वधि ॻाल्हाए, निंदा करे, लालची चए, लोभी चए, क्रोधी चए, बेईमान चए, दगाबाज चए, तोखे पोइ बि ईअं रहणो अथई मौन। जीते जी मरण लाइ तयार आहे त हल फ़क़ीरीअ में, न त घर वञ, सुख सां रहो, खाओ पी, धंधो कर, पैसा कमाए, सुख माण वञी। चई न बाबा, इहे सुख माणे ॾिठा आहिनि, इन्हनि जी तृप्ति बि कोन्हे, न कि इन्हनि में आनंद आहे। हाणे मां असली भक्तीअ जो सुख खपे। तॾहिं चईंसि त हाणे जीते जी अॼु खां मरी वञ, हाणे पंहिंजा पिंड कर। संन्यास में सन्यासी जेके हूंदा आहिनि न, पंहिंजा ई जीते जी पिंड अर्पण कराए छॾींदा अथव। ख़बर अथव संन्यास धर्म केॾो कठिन आहे। स्वामी राम सुखदास महाराजन चवनि था, 6 भाउर हुयासीं असां, हाणे घणा आहियूं पतो ई न आहे, बचा घणे आहिनि। पोइ हिते मुड़ी करे न ॾिठो आहे, घणा भाउर जीअरा आहिनि, घणा गुज़ारिया आहिनि, नंढी उमिरि जा चाहे वॾीअ जा। ॿुधायो, इनखे संन्यास चवंदा आहिनि। असां केॾा सुखी आहियूं, घर गृहस्थीअ में ॿारनि सां छत में छांव में रही करे, भोजन 3 टाइम करे, घुमी फिरी, प्रेम सां रही, पोइ बि भजन नथा कयूं। ओहो, न त पुराणे ज़माने में राजा महल छॾे बि वन में वञी भक्ति कंदा। 50 साल खां पोइ वानप्रस्थ हलंदो, वरी 75 खां पोइ संन्यास हलंदो। चओ हरे कृष्ण। केॾा सरल तरीक़ा आहिनि भॻवान जो प्रसंग, भॻवान जी कथा, प्रभु जो कीर्तन, भॻवान जो नाम, भॻवान जी पूजा, सरल तरीक़ा। त उन पंहिंजे घर में वञी करे भिक्षा घुरी, उनजी जननी आई माता, अखियूं हेठि थी वियूं। चए थी, पुट मां तोखे फुल्को भाॼी न ॾींदीमांइ। छा ॾींदव अम्मा? तोखे मां 4 वचन थी ॾियां, उनजो पालन कजां। अच्छा माता, उहे त वधीक क़ीमती आहिनि। हिकु ॾींहुं भोजन न कंदुमि त मरी थोरी न वेंदुमि, लेकिन वचन त जीवन भर कमु ईंदा। हा पुट। त उन वचन ॾिना आहिनि, जंहिं वचननि खे सतगुरु साईं टेऊंराम साहिब जन हिकिड़ो भजन जो रूप ॾिनो। चओ हरे राम। ॾाढो सुंदर भजन इहो साईं संतन बणायो। त पहिरियों वचन तई माता थी चए, मजबूत किले में रह जा, एक कोट अंदर रह जाए, जॾहिं निंडड़ी लगई ॾाढी, नित संगत जे संग में रही सख्तियूं सिर सह जाए। हमेशा मजबूत किले में रह जा। अरे
मजबूत किले में हा पुट हा। ॿियो वचन त ॿियो वचन चएसि थी पई ॿियो माल मिठा खाइजां। हाँ तव्हां सोचींदो बढ़िया जलेबी हलवा पूड़ी हाँ ऐं ॿियो गुलाब जामुन इमरती मावा कलाकंद। पोइ अरे त बढ़िया फ़क़ीरी आहे चकाचक छाणियूं वेठा माल ऐं खाऊं वेठा। लेकिन हिन जा अर्थ ॾिसजो छा था निकिरनि त ॿियो माल मिठा खाइजां जॾहिं बुखड़ी लॻई ॾाढी हथ रोटीअ ते धरजां। टियों वचन टियों सेज सुखी सुम्हजांइ जॾहिं निंडड़ी अचई ॾाढी सिर धरतीअ ते धरजांइ। चओ हरे राम। चौथों पंज ई छॾ मारे। ये मारण वारी ॻाल्हि काॾों अची। हा पंजनि खे मारणो पवंदे। चौथों पंज ई छॾ मारे कहे टेऊं धन माता वञा तोतां बलहारे। इहो भजन असांजा ॻाईंदा हुआ परम वंदनीय दादा रूपचंद जी। चओ हरे राम। काका रूपचंद हीरवानी परिवार मो ये भजन ॾिसो असां बचपन में ॿुधाइनि जॾहिं होश न हूंदो खेॾण खाइण में उन उमिरि में ॿुधाइनि पर धुन त दिमाग़ में वेही रही। हर हफ़्ते भजन रिपीट थींदो हुनजो कोई न कोई ऐं कई साल ॿुधासीं बचपन खां। चओ हरे राम। त पोइ ॿुधी ॿुधी करे धुन यादि आहे शब्द हाणे मिलिया त ॿिन्हिनि जो तालमेल वेही अची रहियो। त राजा चवण लॻा अम्मा कहिड़ी सीख थी ॾे फ़क़ीरी वरिती आहे राजा ई थोरी न वरिती आहे। तॾहिं अम्मा चयो पुट तूं मतिलबु न सम्झ तूं चए थी मजबूत किले में रहिजां किलो छॾे करे त मां रहियो आहियां वणनि जे हेठो रहण लाइ। चई किलो उहो न आहे मजबूत किलो आहे गुरूअ जे नियंत्रण में रहिजां गुरूअ जे आज्ञा में गुरूअ जे वचन में। इहो ई मजबूत किलो आहे। वाह वाह धन माता धन। मां सम्झी न सघियुमि। माता चएसि थी ॿियो वचन इहो अथई धीरज रखजां सहनशीलता रखजां मिठा माल खाइजां। मिठा माल हा मिठा माल यानी जेतिरी तेज बुख लॻई ओतिरो धीरज। जेॾी महिल न रही सघे ॾाढी बुख लॻई ॾाढी बुख की रही न सघे ओॾी महिल रोटीअ ते हथु रखजां। पोइ तूं सुको फुल्को बि खाईंदे तुंहिंजे लाइ अमृत समान थी वेंदो। इहो चइबो आहे मिठा माल। असां खंड वारा मिठा माल था सम्झूं न। स्वादु कंहिंमें हूंदो आहे बुख में हूंदो आहे व्यंजन में न हूंदो आहे। तव्हांखे पेट भरे असां खारायूं बढ़िया दाल चांवर खारायूं सभु ऐं पोइ तव्हांखे टेस्टी आइटम खारायूं तव्हां चवंदो उन जॻह ई कोन्हे। सुठे खां सुठी बढ़िया शइ तव्हांजी खारायूं मान लो पिज़ा बर्गर चाउमीन पसंदि आहे तव्हांखे टे टे थालियूं भरे खारायूं ओगड़ायूं जो उल्टी अचणु लॻे पोइ तव्हांखे चए हिकु चम्मच खाओ त हिकु बि असांखे बर्दाश्त न थींदो। अरे भाई तुंहिंजो त फेवरेट आहे। अरे फेवरेट आहे त भैया हिन महिल ॾिखार बि न उल्टी अची वेंदी। अरे हीअ चाउमीन हा हीअ मैगी चई न न खाई न सघबी। यानी स्वादु कंहिं में आहे बुख में आहे न। बुख न आहे पेट भरिजियो त पोइ उहा ई शइ नथा खाई सघूं। चओ हरे राम। हिननि में स्वादु थोरी आहे। चवनि था टियों सेज मथे सुम्हजांइ यानी जेॾी महिल तोखे गहरी निंड अचे एॾी थकावट थी वञे रही न सघे बिल्कुलु झूटा अचणु लॻनि शरीर साणो थी वञे पोइ तूं पथरनि ते बि सुम्ही पवंदे त तोखे सुठी निंड अची वेंदी। ॾिसंदा आहियो मज़दूर धरतीअ ते सुम्ही पवंदा आहिनि पथर ते मथो रखी करे सुम्ही पवंदा आहिनि। उहा निंड असांखे पलंगनि ते बि न ईंदी आहे छो जो परिश्रम ई कोन्हे महिनत ई कोन्हे। चओ हरे राम। उथूं था खाई पी वरी ढिड़िंग वञी था किरूं पलंगनि ते। पहिरियों खटिया खड़ी बिस्तर गोल राति जो सुम्हिया ऐं खट ईअं थींदो न दादा खट मथे कंदा न बिस्तर गोल लपेटे रखी छॾींदा हलो छोरो निकिरो कम ते माताऊं चवंदियूं ॾींहं जो थोरी न सुम्हणु मिलंदो। हाणे त बसि उथनि ई ॾींहुं करे था वीचारा। चओ हरे राम हरे कृष्ण। त इहो ज्ञान हूंदो साध संग जी। अचो त हिकु बार गुनगुनाए ॾिसूं था भॼन ॻायो न आहे हिकु बार ॻाए था ॾिसूं।
अमर जी कीअं ईंदो। राजा तो चए पंहिंजे माता खे संन्यास वरितो अथई कि ही स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। ही स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। अमर जी कीअं ईंदो। चओ अमर जी कीअं ईंदो। अमर जी कीअं ईंदो। अमर जी कीअं ईंदो। ही स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। हिक कोट अंदर रह जान। हिक कोट अंदर जा। हिक कोट अंदर रह जान। हिक कोट अंदर जा। नित संतन जे संग में रही सखतियूं सिर सहजा। नित संतन जे संग में रही सखतियूं सिर सहजा। ॿियो माल मिठा खाइजा। ॿियो माल मिठा खाइजा। ॿियो माल मिठा खाइजा। ॿियो माल मिठा खाइजा। जॾहिं बुखड़ी लॻई ॾाढी हथ रोटीअ ते धरजा। जॾहिं बुखड़ी लॻई ॾाढी हथ रोटीअ ते धरजा। अमर जी कीअं ईंदो गोपाल। अमर जी कीअं गाओ। ईंदो। इहो स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। हीअ स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। टियों सेज मथे सुम्ह जा। टियों सेज मथे सुम्ह जा। टियों सेज सुठी सुम्ह जा। टियों सेज सुखी सुम्ह जा। जॾहिं निंडड़ीअ चई ॾाढी सिर धरतीअ ते धरजा। जॾहिं निंडड़ी अचई ॾाढी सिर धरतीअ ते रखजा। अमर जी कीअं ईंदो। अमर जी कीअं ईंदो। हीउ स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो। हीअ स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुर हो कीअं थींदो।
चौथों पंजई छड़ मारे चौथो पंजई छड़ मारे पंज केर भाई जोर सां त चओ काम क्रोध लोभ मोह हा इन्हनि सां ई त लड़ाई आहे इन्हनि खे मारियो त सॼी दुनिया दोस्त बणिजी वेंदी आहे कोई पराव न रहंदो आहे सदा संतनि ईअं त चयो आहे चौथो पंजई छड़ मारे चौथो पंजई छड़ मारे कहे टेऊं धन माता वञा तो तां बलिहारी चवे टेऊं धन माता वञा तो तां बलिहारी अम्मा रहिजी कीअं ईंदो स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुरहो कीअं थींदो स्वांग फ़क़ीरीअ जो मुंहिंजो सुरहो कीअं थींदो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम सीता राम 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 सुरेशानंद सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोलो बानर मंडली राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 श्री राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 श्री राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम बोल प्यारे राम राम बोल प्यारे राम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे बोल प्यारे राधे श्याम अरे जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय हनुमान बोलो जय हनुमान ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हर हर महादेव मेरे हर हर महादेव हर महादेव मेरे हर महादेव जय जय तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी जय तुलसी माता प्यारी जय तुलसी माता प्यारी
जय जय गौ माता, जय जय धरती माता। जय जय गौ माता, जय जय धरती माता। ओ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ। झूले झूले लाल मुंजो अमर उड़े रोला। झूले झूले लाल मुंजो अमर उड़े रोला। आयो लाल झूले लाल, आयो लाल झूले लाल। आयो लाल झूले लाल, आयो लाल झूले लाल। पल्ले ते आयो मुंजो प्यारो झूले लाल। पल्ले ते आयो मुंजो प्यारो झूले लाल। घोड़े ते भी आयो मुंजो प्यारो अमर लाल। घोड़े ते भी आयो मुंजो प्यारो झूले लाल। ओ झूले झूले लाल सबई चो आयो आयो लाल। झूले झूले लाल सभी जो आयो आयो लाल। ओ राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। राधे 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 राधे। राधे राधे राधे। नूरानी निरंकारी श्री राधे सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। हरि ओम। हरि ओम। कबीरा सब जग निर्धना, धनवंता ना को। धनवंता ताको जानिए, जाके राम नाम धन हो। हरि ओम। भूर भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन अमर उडीरी लाल भगवान की। श्री अन्नपूर्णा और आज के आयो लाल सभई चो। बंद न कजा मामा वांगुर। हाँ भी जाए प्रसाद स्वीकार कयो साध संगत जी। ऐं सर्व साध संगत के हिकिड़ो हिंदीअ में निमंत्रण ॾियणो आहे, छो जो मीडिया में संगत के संदेश वेंदो ताकि सर्व साध संगत जेकी आहे उहा भगवान जी भक्तीअ सां जुड़े। अॼुकल्ह नए ज़माने जे अनुसार चओ हरे राम। तव्हां बि त हिंदी ॼाणो, थोड़ी थोड़ी त अंग्रेजी बि त ईंदी आहे तव्हांखे। एम आई राइट?
त ॾिसो कीअं थो उॾामे काइट। चओ हरे राम। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण। संत कहते हैं आज विचार का नहीं प्रचार का जमाना है, तो हमारा निवेदन है कि अपने जिंदगी को बंदगी से जोड़ने के लिए मीडिया के द्वारा भगवान की निरंतर भक्ति करें और सत्संग कीर्तन भक्ति गुरबाणी श्री भागवत कथा श्री राम कथा भक्तमाल भक्तों की प्यारी प्यारी कथाएं मीठे सुरीले मधुर भाव से भरे भजन सुने और बाबा भगत राम चकरभाटा यूट्यूब और फेसबुक पर आप फॉलो करें, सब्सक्राइब करें, शेयर करें और जरूर जरूर हमारे साथ रहें, मिलकर भगवान की बंदगी करें। जय श्री कृष्ण। राधे कृष्ण। ठीक है ना मामा, कुछ बोल जी थोड़ी व्यास है, ठीक है ना। बुधा जो गड़बड़ी थे तो सुभाणे बीला चाहिए वठदासीं सुभाणे बीला। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण।